नाज़रीन, जुंगशाही मां वाक़िआ अपडेट कंदा हलूं। हुज़ूर अहमद ब्रोही जी रिपोर्ट मुताबिक़ जुंगशाही लॻ फरहान जोखियो फॉर्म ते कोहिस्तान रंग कचहरी इलाइक़े जे सरवाण मामा जुमा ख़ान जोखियो ऐं समाजी अॻवान मुनीर ब्रोही जी काविशुनि सां मुनाक़िद कई वई, जंहिंमें कोहिस्तान जी कुंड कुर्च खां काफ़ी तादाद में माण्हू वड़नि शिरकत कई। जॾहिं त कोहिस्तान रंग कचहरी में ज़िले ठटे जा नामूर अदीब, लेखक, शाइर, फ़नकार ऐं कोहिस्तानी मोराई जोगी फ़क़ीर पिणु शरीक थिया। प्रोग्राम जो आगाज़ एडी ख़ान जोखियो कलामे इलाही सां कयो ऐं मुनीर ब्रोही नाद पढ़ी महफ़िल खे झुमाए छॾियो। कचहरी में कालम नवीस प्रोफेसर अमानुल्लाह जोखियो, सादिक लाखो, पीर ग़ुलाम हुसैन शाह, अब्दुल रहीम जोखियो, जसारत इलियास जोखियो, फ़क़ीर अब्दुल समद क़ादरी, अब्दुल गनी कातियार, कादिर बख्श पीरानी, अब्दुल क़ादिर शेख, राना मोहम्मद इक़बाल, सावण ख़ान बरफ़त, ग़ुलाम हैदर सूमरो, फैसल अज़ीज़ जोखियो, निमरू ख़ान जोखियो, कामरेड शफ़ीक जोखियो, इमरान गुलाब जोखियो ऐं ॿियनि कोहिस्तान जे पस मंज़र ते रोशनी विझंदे चयो त कोहिस्तान हिकु अहिड़ो इलाइक़ो आहे जिते तमामु बिरादरियूं ज़ात पात खां वठी करे मुहबत, अमन ऐं भाईचारे सां रहनि थियूं। हितां जो माण्हू महिमान नवाज़ आहे ऐं जॾहिं बरसातुनि खां पोइ बैराजी इलाइक़नि मां लॾ पलाण करे कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मालबंद माण्हू अचनि था त उन्हनि खे बि धारियूं हुजण जो अहसासु नथो ॾिनो वञे।